वॾेरो सालेमोन ब्राह्मणी क्लासिकल वॾेरो हो, जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। हू तमामु हिकु ख़ुशि तबियत जो मालिक हो। हू वॾेरो सालेमोन ब्राह्मणी साहब जी औताक सदाईं आबाद हूंदी हुई, महिमान नवाज़ी हूंदो हो। वॾेरो सालेमोन ब्राह्मणी असां 2018 खां वेझो ॾिठोसीं। हिकु तमामु नफ़ीस, हिकु तमामु बहितरीनु इंसानु हो। हुन जी जेका बि तारीफ़ कजे तमामु घटि आहे। सादगी वारी ज़िंदगी गुज़ारी। असां नंढे हूंदे खां ॿुधंदा हुआसीं बाबा सरदार सालेमोन ब्राह्मणी साहब जी औताक महिमान नवाज़ी आहे, उनजी माना औताक ते जेको ईंदो आहे ख़ाली न ईंदो आहे। पर असां अखियुनि सां हुनखे ॾिठो त तमामु बहितरीनु इंसानु हो। हुनजी सखावत, जेको माण्हू ईंदो हो महिमान नवाज़ी हो, ऐं जेको सवाली ईंदो हो हुनखे जेको हुनजो हाल हूंदो हो, वसार हूंदो हो, हुनजी मदद कंदो हो। वॾेरे सालेमोन ब्राह्मणी कोस्तान में हुन पंहिंजो पाण खे मञायो आहे। पूरी सिंध में हुनजो नालो आहे। हुन कोस्तान जेको थाणे बुला खान जी आवाम खे जेको शौर ॾिनो आहे 2018 जी इलेक्शन में, जेको हुनजो महसूसु करायो त कोस्तान जी आवाम सुजाग थी चुकी आहे। हिकिड़ो माना पंहिंजो बुलंदी जो झंडो खयों, बग़ावत जो झंडो खयों भोतारकी निज़ाम जे ख़िलाफ़ु। उहो अॼु ॾींहं ताईं क़ाइमु ऐं दाइमु रहियो, पंहिंजे मरण घड़ी ताईं। हुन हिकिड़ो पंहिंजो पुख़्तो ईमान वारो माण्हू हो। हुनजी हिकु ज़ुबान हुई, हिकिड़ो वज़न हो, जेका ॻाल्हि करे छॾींदो हो, इहो न सोचींदो हो को पोयां नुक़सानु थींदो फ़ाइदो। हू पंहिंजी ॻाल्हि ते अटकल बीहंदो रहंदो।